अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम डोर टू डोर सां गॾु मां तव्हांजो मेज़बान राय बप्पड़। नाज़रीन, अॼु असीं पंहिंजे प्रोग्राम डोर टू डोर में ख़ासि तौर ते ज़िले मलीर जे जेके बि माना चौकुंडी सां लॻ ॻोठ आहिनि, मोहल्ला आहिनि, उन्हनि में जेको आहे सो हलूं था पिया ऐं उतां जे जेको आहे सो माण्हुनि खां पुछूं था त हिते जेके आहिनि सो खेनि बुनियादी सहूलियतूं कहिड़ियूं आहिनि ऐं संदन जेको आहे सो जेके बि आंजा आहिनि, जेके तकलीफ़ूं आहिनि, उन्हनि जे हल जे लाइ हीअ जेका असांजी माना 5 साल पूरा करणु पई वञे हुकूमत, उन जेको आहे सो छा कयो आहे ऐं संदन जेके माना मसइला ऐं मुसीबतूं ऐं मुंझारा आहिनि उहे केतिरे पैमाने जा आहिनि। अचो त पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत कयूं। मूंसां गॾु हिन वक़्तु हिन ॻोठ जा जेके बि आहिनि माण्हू तक़रीबन जेके आहिनि सो हिते गॾु आहिनि। जॾहिं उन्हनि असांजो सॾु ॿुधो आहे और वर्नायो आहे, लबेक कई आहे, असां साणनि मसइला संदन ज़बानी पुछण जे लाइ संदन दरवाज़े ते अची पहुता आहियूं। अचो त पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। चौकुंडी हिकिड़ो तमामु घणो पुराणो क़दीमी सिंध जो तारीख़ी क़ब्रिस्तान आहे। उन क़ब्रिस्तान जी वट पासे वारा जेके बि इलाइक़ा आहिनि, जेके बि घर आहिनि, जेके बि ॻोठ आहिनि, तक़रीबन अहिड़ा ई नज़र था अचनि। न चौकुंडी जूं जेके क़बरूं आहिनि उहे फज़ीलत भरियूं आहिनि, पर तव्हांजे घरनि में जेको गंद आहे, जेको पाणी आहे, किन आहे, किचिरो आहे, मुसीबत लॻी पई आहे, छा चवंदव? साईं, असां इन मुताबिक़ इहो चवंदासीं की असां वटि हिते माना एॾो गंदगी ऐं बीमारियूं एतिरो कुझु वधी वियो आहे। हक़ीक़त ॿुधायां की मुंहिंजो पंहिंजे ज़ाती घर में इन गंदगी जी वजह सां मुंहिंजो फादर, मुंहिंजी मदर तक़रीबन टीबी जा शिकार थी हलनि। तंहिंमें इलाजु कराए न को सहूलियत आहे, न को माना रोज़गार आहे, न को कंहिं असां माना 6 ॿार आहियूं, न को ड्यूटी, न को कुझु ई कोन। अहिड़ा 6 ॿाहिरि ॿिया अलाए केतिरा आहिनि इन ॻोठ में। सॼे ॻोठ मसइलनि जो माना बुनियादी हल को बि कोन कयूं आहिनि। गटर उहे आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि, माण्हू मटियो नथो सघे, निमाज़ी केॾांहुं वञो कोन थो सघे। मस्जिद जे अहिड़ा हाल आहिनि की मस्जिद जे अॻियां गटर पिया उबलनि, निमाज़ी नथा वञो सघनि। न ई उन्हनि वटि को अहिड़ो को ज़रियो आहे जेको माना उहो कुझु कनि। ग़रीब माण्हू हर को पंहिंजे रोज़गार में सॼो ॾींहुं माना तगारी मज़ूरी बि इहा जे मिले त मिले, न त पेट मुंहिंजी बुखिया हिते मरनि पिया। पर अलाए हिन हुकूमत कुझु का हिकिड़े रुपए रती जो बि माना असांखे को फ़ाइदो न ॾिनो आहे। बसि इहो ई आहे, चवंदा की सरदारी साहिबु जॾहिं बि आयो सदर थियो, असां सिंधी माण्हू ख़ुशि थियासीं। असां चयो चलो यार, असांजो को वारस अची वियो आहे। हिकिड़े घर में जे 6-7 हिकिड़े माण्हू जा भाती आहिनि, माना 40-42 रुपया अटो किलो थी वियो आहे। माना उहो छा करे? 100 रुपया, 200 रुपया, वधि में वधि 300 रुपये खां वधि। स्कूलनि जी कंडीशन छा आहे ॿारनि जे? स्कूल साईं हिते माना कंहिं वटि हैसियत आहे त मामूली में प्राइवेट पढ़ाईंदा, न त स्कूल गवर्नमेंट आहे बि सही, अमलो न आहे, को पढ़ाई न आहे, कुझु ई न आहे। बचा ऐं गलियुनि में तव्हांखे ॾिसो था सॼो ॾींहुं माना मिटीन में पिया आहिनि, न को गली साफ़, न को कंहिं शइ जी कुझु कोन्हे न हिते। छा कहिड़ा मसइला ॻणायूं, केतिरा ॻणायूं, माना हिते माना कुझु बि कोन्हे माना कयो आहे, का शइ कोन्हे। एॾो वॾो बिंग, बिल्कुलु एॾो वॾो माना आसारे क़दीम आहे क़ब्रस्तान चौकुंडी। एॾो वॾो नालो, हिते वॾा वॾा माना शाइर, अदीब, माना वॾा औलिया वली रखियल आहिनि। उन्हनि खे बि हिननि गवर्नमेंट वारनि ते शर्म ईंदी हूंदी की वाह, असां माना किथे गंद मंझि असांखे माना हिते दफ़नायो अथनि। का बि चीज़ असां का शइ न आहे, बिजली न आहे, गैस न आहे। अगरि आहिनि बि त उन्हनि माण्हुनि लाइ आहिनि जेके पैसे वारा आहिनि, ग़रीब तबिके खे का शइ न आहे। जे हिते असीं आहियूं त हिते मच्छर बीमारियूं हद खां वधीक आहिनि। इस्पताल जो का सहूलियत न आहे, मतिलबु का बि चीज़ असांखे सहूलियत का बुनियादी का मिली कोन आहे। हिन जे लाइ करे अर्ज़ु करूं था त बाबा असांखे गटर लाइन मिले, बिजली मिले, सुई गैस मिले, जेके बि नया इदारा जेको बि तरीक़ो कार 180 बि ॾियण लाइ तयारु आहियूं। जॾहिं ॿियनि खे मीटर ॾेई सघंदा, असांखे मीटर मिलनि। असांखे हर शइ जी परेशानी आहे, मतिलबु हुते असांखे जेको वक़्तु निकितो आहे सो ईअं ई उगाड़ो थी निकितो आहे। तंहिंजे लाइ करे असीं इहो ई अर्ज़ु करियूं था बाबा असां कहिड़ो गुनाह कयो आहे जेके का शइ कोन थी मिले। मतिलबु असीं सिंधी चवण जे करे असीं बेकार आहियूं, के कम जा कोन आहियूं। तंहिंजे लाइ करे असीं अर्ज़ु करियूं था बाबा असांखे चीज़ूं मिलनि, जेको असांजो हक़ आहे सो असांखे मिले। बाबा सोनिया काई क्लास में पढ़े थी? 3 क्लास। भला सरकारी स्कूल में पढ़ो था प्राइवेट में? प्राइवेट स्कूल में पढ़ो था। उते माना उस्ताद सही था पढ़ाइनि? ना कुछ भी ना था पढ़ाइनि, न को किताब था मिले, न को यूनिफॉर्म कहिड़ी भी चीज़ नथी मिले, न को सही था पढ़ाइनि। बस उस्ताद हिकिड़ो घंटो पढ़ाइनि था, पोइ वरी घर रहण छॾीनि था ॻाल्हि। बस फीस भी नथा
चऊं था हिकु ॾींहुं सबर कर त बसि चवनि था की न असांखे फीस हिन महिल ई थी खपे, बसि कहिड़ो बि सहूलियत कोन्हे हिते। अच्छा, सरकारी स्कूल छो भला बंदि आहिनि छा? हा। अच्छा, उते उस्ताद बि कोन था अचनि? न। तव्हां सिंधी तव्हांखे पढ़ाइनि था, उर्दू पढ़ाइनि था, अंग्रेजी कहिड़ी ॿोली में था तालीम वठो? असांखे उर्दू जी तालीम में था पढ़ाइनि। सिंधी कोन था पढ़ाइनि? न। तव्हांजो छा नालो आहे बाबा? अक्सा। अक्सा, अक्सा मूंखे ॿुधाए पढ़ंदी आहीं? हाँ सर। किछा में प्राइवेट में पढ़े थी सरकारी स्कूल में? अच्छा, उते उस्ताद अचनि था? न। उस्ताद कोन ईंदा आहिनि। घर में पप्पा पढ़ाईंदो आहे? घर न। ट्यूशन वठंदा आहियो? न। कुझु बि न। भला सिंधी में पढ़ो था उर्दू में? सिंधी में। सिंधी में पढ़ो था तव्हां। उस्ताद भला छो कोन था अचनि? असांखे कोन्हे ख़बर, असांजे यूनिफॉर्म कोन्हे, ऐं ॿियो असां कुझु कोन्हे, किताब कोन था ॾे, पेंसिल व्यू कुझु कोन्हे न असां वटि। ॿियो इहो ऐं ॿियो ट्यूशन बि कोन था पढ़ाइनि। असांजे 2 घंटा ब्रेक था ॾियनि, पोइ वरी रवानो था करे छॾूं स्कूल में। हिते हिन चौकुंडी जे लॻे जेके बि आहिनि हिते ॻोठ, उन में कहिड़ा मसइला आहिनि? हिते तव्हां वटि कहिड़ा मसइला आहिनि? जहिड़ा असां वटि हिकिड़ो गटरनि जो मसइलो आहे, लाइट जो मसइलो आहे। हीअ सरकारी स्कूल हिते आहे, आबादी घणी आहे, 1.2 लख आबादी, तंहिंमें हिकिड़ो सरकारी स्कूल आहे। तिन में ॿार वञनि था, पढ़ाई हूंदी न आहे, मास्तर वेठा आहिनि ठला, पढ़ाई हूंदी न आहे। हिननि खे जेके किताब वग़ैरह मिलनि था सरकार तरफ़ां, उहे ॿारनि खे कोन था ॾियनि। बैग वग़ैरह हिननि जा ईंदा आहिनि, किताब ईंदा आहिनि, नई पढ़ाई जो को सिस्टम ई कोन्हे सुठो थिए। असांखे हिते 5-6 महीना थिया आहिनि ईंदे, पर असां हिननि मसइलनि खे, हे माण्हू एतिरनि सालनि खां वेठा आहिनि, कीअं मसइलनि खे मुंहुं पिया ॾियनि हिननि खे। असांजा ॿार त असां घर खां ॿाहिरि कोन था कढी सघूं। गटरनि में किरियो पवनि ॿार, हुन पासे तव्हां ॾिसी आया हूंदो, गटर खुलिया, मेन हॉल खुलिया पिया आहिनि। हिते गटरनि जो मसइलो, हिते पाणी जमा थियो वञनि, मींहंनि जा पाणी। ॿियो सिहत जी बुनियादी सहूलियतूं कुझु कोन्हे, नई सिहत खाते हिते को आहे अहिड़ो अमलो जेको एमरजेंसी में ई इंसान खे कोन थो मड़ पइजी सघे। असां वरी हदी था गुलशन हदी था शहर ॾांहुं, बीमारी अचानक एमरजेंसी थी वञे त शहर न खणी था वञूं। टाइम टेबल स्कूल जो कोन्हे सवलो, 10 बजे ॿार था स्कूल रवाना थी, 11, 11:30, 12 बजे ॿार स्कूल वापसी अचे। हुकूमत खे असां इहो अपील कंदासीं, इहो मुतालबो कंदासीं त महिरबानी करे असांखे सरकारी स्कूल में जेके ॿारनि खे ॾींदा था किताब वग़ैरह, उहे ॿारनि खे मास्तरनि ते ज़ोर विझनि, उहे ॾींनि ॿारनि खे। ऐं असांजो इहो गटरनि जो मसइलो आहे, महिरबानी करे गटर जो, लाइट जो मसइलो आहे, ऐं सिहत खाते जो मसइलो आहे, इहो असांखे महिरबानी करे हल करायो। मूंखे ॿुधायो हिते तव्हां वटि कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? हाणे ॾिसे पियो इहे हालतूं लॻी पई, न को ॿारनि जी पढ़ाई आहे, न को ॿियो आहे, ज़रदारी वठो ऊंट माण्हुनि खां वेठो आहे, न को बि अवामी सहूलियत त कोन कई आहे। घटनि में ॿुढे था ॿार बच्चा मरनि, न को महांगाई चोट ते चाढ़े छॾे, न माण्हुनि खे नौकरियूं थो ॾे, न रोज़गारी ॾे, न कुझु बि कोन करे, पाण सदर थियो वेठो आहे। चए थो अवामी हुकूमत आहे, पोइ अवाम जा त मसइला हल करे न। पोइ तव्हां जेको आहे मसइलनि जे हल जे लाइ तव्हां बि त वोट कयो हूंदो न, पोइ जंहिं चयो तव्हांखे फलाणनि खे वोट ॾियो, फलाणनि एलाणनि खे तव्हां चयो? हा, इहे सभु भई चोखे वारा वॾेरा वेठा आहिनि, असांजा त ॻोठ जा माण्हू आहिनि, पर वठनि पिया, का ॻाल्हि ई कोन्हे। जेके वॾेरा आहिनि सो पंहिंजी शफ़ारतनि ते हलनि पिया, ग़रीबनि जी केरु कोन थो ॿुधे। ग़रीब जहिड़ा निंधण की क़ौम आहे। स्कूल इहे आहिनि, न को पढ़ाइनि, न को अचनि मास्तर, अख़बारूं पढ़ियो हलियो वञनि, पंहिंजो टाइम पियो ज़ाया करियो ऐं पंहिंजो पघार पिया खणनि। ॿार वीचारा ईअं पिया हलनि, जेके वॾेरा आहिनि सो KG स्कूल में पिया पढ़नि, भई असांजा ॿार ईअं पिया हलनि। सिहत जे लाइ ॿुधण में अचे थो त हिते डॉक्टरियाणियूं बि जाम आहिनि, औरतुनि जे लाइ अलॻि डॉक्टरियाणियूं आहिनि, डॉक्टर अलॻि आहिनि, सभु को पैसे वारो आहे। डॉक्टर को बि कोन्हे, सरकारी हिते का बि कोन आहे। हुकूमत माना हिते का ज़रे जी सहूलियत न कई आहे, का बि। जहिड़ो ॻोठ निंधण को लाइट वञेली त 2-2 ॾींहं 3-3 ॾींहं लाइट न आहे। लाइट जो माना को बि मसइलो हल कोन्हे। पोइ वरी माण्हू ॾींहं चवनि तॾहिं लाइट अचे, हिते को बि वॾेरो कोन आहे, सभु वीचारा ग़रीब माण्हू आहिनि। हुकूमत छा चऊं, हुकूमत ॾिसे कोन थी, अंधी कोन्हे, सभु ज़रदारी मूं ॾिसे पियो। हा, वञी ऐं पाण वञी चयोसि, जो वेठो ई आईंदा हुकूमत में आसिरो करीं त असांखे सहूलियत करे ॾे, न त हाणे बीहण जी कोशिशि न कजे। हा, हेॾी महांगाई थो करे छॾी आहे, ग़रीबनि खे माना खाइण लाइ अटो कोन थो मिले।
हाणे ज़रदारी खे जो असां में उमेद न सारज। कहिड़ा मसइला आहिनि? इन ॻोठ में गटरू खुलिया आहिनि, पैप नेलू, बच्चनि जो तालीम न आहे हिते, मंशियात नशो इलाही थो हले, जूअनि जा अड्डा आहिनि, मंशियात जा घणा हिते ॻोठ में, न तालीम आहे न ॿियो। घणो टाइम मूंखे हिन ॻोठ में थियो आहे, इहो आउं कुझु कोन ॾिठो आहे हिते छा तालीम आहे छा न। ॻोठ जा बच्चनि जा हालू ॾिसी आहे, पंहिंजो मर्ज़ीअ मां हिते हले पियो, को कानून न आहे। गुंडा चर्स इलाही हिते कपाईंदा आहिनि माण्हू, पुलिस वारा बि ईंदा आहिनि, उहा हिननि खे खणी कोन वेंदा, पैसा वठी छॾे लाहींदा आहिनि। हा ॿियो हिन ॻोठ जो हीअ हाल आहे, ॾिसो पिया हिते आहे न को तालीम न आहे, हिते नंढा नंढा बच्चा आहिनि, हिननि जा हालू ॾिसो। इन ॻोठ जा जेके बि असीं रहवासी आहियूं, हर वक़्त ते असीं पीपल पार्टीअ खे फ़ोन ॾींदा आहियूं। हिते जेका बि असांजो इलेक्शन थींदी आहे, हीअ असांजी पीपल्स पार्टी वोट खणंदी आहे। मसइला कहिड़ा आहिनि? मसइला इहे आहिनि त असांखे को बि पीपल्स पार्टीअ ते सवलात न ॾिनी आहे, और असांजा हे गटर आहिनि, असांजूं इहे लैनियूं आहिनि, जेके बि रोड रस्ता गलियूं जेके बि आहिनि, सभु असांजी का बि मदद असांजी गवर्नमेंट न कई आहे। हिन दौर ताईं बि जेके बि गटर आहिनि, अवां पाण ॾिसी आया आहियो, जेके बि आहिनि सभु ईअं वेरिया पिया आहिनि। न असांजी का स्कूल आहे, न असांजी का ॿारनि जी पढ़ाई आहे। पिरावटी स्कूल आहिनि, सभु पंहिंजा पैसा वठंदा तॾहिं ॿार पढ़ाइनि था, जंहिं त असांजा इहे बेरोज़गार आहिनि। और जेके बि हिन ॻोठ जा नौजवान आहिनि, हिकु माण्हूअ खे रोज़गार कोन मिलियो। असीं हुकुराननि वटि वञूं था त चवनि था टाउन ते वञो, टाउन वारनि वटि वञूं था चवंदा हुकुराना असांखे ॾींदी कुझु कोन था। हाणे असांखे इहा ख़बर कोन थी पए त असांजे कंहिं वटि वञूं और कंहिंखे था ॾियूं और छा करियूं। जेको ॻोठ असांजो आहे सभु इहे वेरियान आहे, न असांजी गली आहे, न असांजो गटर आहे, न असांजो को बिजलीअ जो को सिस्टम हले थो, का शइ कोन्हे। तालीम आहे? तालीम बि असांजी इहा ई आहे, स्कूल जेके सरकारी आहिनि, हिन में कलाक में पढ़ाई थिए थी न त बसि हलिया वञनि। बाक़ी ॿिया सभु प्राइवेट आहिनि, जेके माण्हू पुॼत वारा आहिनि से पढ़ाईंदा ॿार, बाक़ी ॿिया सभु बेरोज़गार हलनि पिया। सिहत जूं सहूलियतूं? सिहत जूं सहूलियतूं हिते हिकु बि न आहे, जो डिस्परी न आहे, को सरकारी अस्पताल न आहे, को गिरून न आहे। इहो बंदी साइड तां असांजी ज़मीन पई आहे, इन ते बि ज़रदारी साहिबु सही कब्ज़ो करे वेठो आहे। चए थो असांजी, असां हुनखे घोड़ो। कहिड़ो ज़रदारी साहिबु? ज़रदारी साहिब जो नालो पिया वठंदा, असफ ज़रदारी जा माण्हू आहियूं, उहो कब्ज़ो करे वेठा आहिनि, कब्ज़ो करे वेठा आहिनि। ॿियो हिकिड़ो मुस्तफ़ा मेमण आहे, उनजो माण्हू आहिनि, से कब्ज़ो करे असांजे ज़मीन ते वेठा आहिनि। न असांखे हुते गिरून था ठहण ॾियनि, न असांखे को डिस्परी था ठहण ॾियनि, न अस्पताल आहे, न कुझु शइ न आहे। असांजे ज़मीन तव्हांजी आहे त पोइ तव्हां हुनजे हवाले सां अदालत सां वञी राब्तो कयो? असां अदालत सां घणे विया आहियूं, किसो कयूं, पर हुकुमराननि वञूं था, चवंदा बाबा ज़रदारी खे संभाली। असांखे इहे ई मिली छॾींदा आहिनि, को न असां वटि हर चीज़ हुनजी कागज़ ॿिया टिया सभु कुझु आहिनि। सॼो इहे ॻोठ खे ख़बर आहे त भई असांजी ज़मीन आहे, सॼे ॻोठ खे ख़बर आहे। पर असांजी जेका आहे सा माना का बि अॻियां तव्हां कोन थी ॿुधो। जंहिं हुकुमरान वटि वञूं था, पीपीए जा माण्हू आहिनि, असां इलेक्शन में इलेक्शन ठही आहे, 5 साल पूरा थिया आहिनि, जीअं वोट वठी विया आहिनि, अॼु ताईं बि असांजे ॻोठ में उहे माण्हू न आया। तव्हांखे कहिड़ो ॾुख आहे, कहिड़ो सूरु आहे, छा आहे छा न, कोई ॻाल्हि जो असां वटि हल न आहे, न को रोड आहे, न रस्तो आहे। जंहिं वटि वञूं था उहो चए थो बाबा गवर्नमेंट असांखे ॾेई कोन थी, गवर्नमेंट असांखे ॾेई कोन थी। हाणे असांखे ख़बर न गवर्नमेंट इन खे ॾिए नथी, या हे गवर्नमेंट खां वठी खाया वञनि, असांखे कुझु नथो मिले। नाज़रीन, प्रोग्राम सिलसिले कंटिन्यू था कयूं पिया, पाण मिलूं था हिकिड़ी मुख़्तसिर साई खां पोइ। नाज़रीन, हिन वक़्तु पाण गॾु आहियूं गुलाम नबी शोरो साहब जन सां। पाण चौकुंडी जेका वेलफेयर एसोसिएशन आहे उन्हनि जा सदर आहिनि, उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जे हूंदे हीअ हितां जो हाल छो। साईं अस्सलाम वालेकुम। एसोसिएशन था हलायो, तव्हां जेको आहे सदर आहियो, गटर खुलिया पिया आहिनि, तालीम ठुप लॻी पई आहे, वेलफेयर थिए थी पई, छा पियो थिए? साईं असल असांजो मसइलो इहो आहे त असां त माना कई मथे टाउन जे हवाले सां दरख़्वास्तूं ॾिनियूं, हर सिस्टम ठाहियो, पर मक़सदु इहो आहे असांखे हिते जा जेका बि वॾेरा आहिनि उन्हनि खां शिकायत आहे। छाजे करे मेन चीज़ इहा आहे त जेकियूं बि हिते असां वटि फैक्ट्रियूं आहिनि उन्हनि में असांजे ॻोठाणनि जो माण्हू को भर्ती नथो कयो वञे। छाजे करे उते वञूं था त उहे चवनि था बाबा असांखां वॾेरा भत्ता वठंदा आहिनि, असां अवांजो सिंधी माण्हू को भर्ती कोन कंदासीं, सिंधी भलो को भर्ती कोन कंदासीं, सभु ॿाहिरियां माण्हू अचनि पिया, पंजाब खां घुराइनि पिया, उहे भर्ती कनि पिया। इन जे करे रोज़गार जे हवाले सां इन करे परेशानी आहे। बाक़ी रहियो मसइलनि जे हवाले सां जेकी बि माना मथां टेंडर पास थियनि था उहे कागज़ी कार्रवाई कई वञे थी, ऐं उहे जेको पैसा खायो आहिनि टाउन वारा मिली करे
ॻोठ जे अंदरि तरीक़ाती कमु को बि नथो थिए। न तव्हां वेलफेयर जा सदर आहियो न, तव्हां बि ज़रूरु हिन जा ॻोठ जा मसाला खणी मथे वेंदा हूंदा न? असां त मसइला खणी वञूं था त मां टेंडर पास करायूं था, उहो मिलियो, सभु खायो आहिनि, ऑफिसर हे जेका आहिनि एडमेंटर हे हो जेका नाज़िम सभु खायो आहिनि, त असांजो त को मसइलो नथो हल थिए। जे कनि था त बसि थोरो माना रुपए मां 4 आना कमु करियो, 12 आना खायो आहिनि, इहो मेन मसइलो आहे। त पोइ इन तव्हां सभिनी शयुनि जी दाह कंहिंखे ॾिनी आहे? दाह असां कंहिंखे ॾियूं, तव्हां ॿुधायो? इख़्तियार ॾियण खे वधि में टाउन ई आहे हिते, मालिक जेको टाउन नाज़िम आहे जा एडमिनिस्टर आहे जा जेका काउंसलर रहिया उहे ई आहिनि। न पोइ तव्हां वटां बि त काउंसलर चूंडिया आहे न? सही, असां वटि जेका काउंसलर असांजे ॻोठ जो को बि कोन चूंडियो आहे न, ॿाहिरि हिन ॻोठनि जा चूंडिया आहिनि। तव्हां बि त कंहिंखे वोट कयो हूंदो न? हा, छो कोन, जिन खे वोट ॾिनासीं उहे काउंसलर थी विया, बसि उन्हनि पंहिंजा पेट भरिया, काउंसलर नाज़िम। हाणे छा कंदव? हाणे इन करे असां तव्हांखे इहा ई इल्तिजा कयूं था त अव्हां जेको त मथे असांजो आवाज़ु उथियारियो, आवाज़ु पुॼायो, तव्हां सॼी भरी आहे, हर शइ कई आहे, जेके बि नाजाइज़ थियनि तव्हांजे साम्हूं आहिनि, त असां सां ज़्यादा से ज़्यादा तकलीफ़ वॾे में वॾी हिकिड़ी सिवर जी लाइन जी आहे, ऐं ॿी वरी असांखे बिजलीअ जी तकलीफ़ आहे। उन में बि इहे केसी वारा ऐं ॿिया वॾेरा जेका आहिनि सभु मिलिया पिया आहिनि, उहे बिजली खपाइनि पिया शालती में हेॾे होॾे, माना उहे बिल वरी असांजे मीटरनि ते अचनि पिया, उहो के माण्हू भरी नथा बिल, ऐं चवंदा हे नाइजाइज़ बिल आहिनि, भला शालती में बिजली हले पई, बिल असीं भरियूं छो भरियूं? इन जे करे बिजली जो वॾो प्रॉब्लम आहे। ॿियो इहो त असांखे शिकायत वॾे में वॾी टैंकर माफ़िया खां आहे। टैंकर माफ़िया हज़ारनि जी तइदाद हिते असांजे ॻोठ में आहे। चारों तरफ़ रोड, रस्ता, गलियूं, जेकी बि असांजी सिवर जी लाइन हे हो, जेकी वॾे में वॾी तकलीफ़ आहे टैंकर माफ़िया खां। असांजे गटर लाइन भरियूं हरियूं आहिनि, गटर लाइन में उहो गैरेज वारा वरी सूत्र वूत्र विझो, उहे गटर लाइन बंदि करे हरियूं आहिनि। इन जे हवाले सां इहे 3-4 ॻाल्हियूं अपील इहा ई कयो कर, असांखे पहिरीं मेन चीज़ इहा आहे, असांखे हिन टैंकर माफ़िया खां बचायो वञे, असांजी बिजलीअ ते तहफ़ुज़ कयो वञे। इहे केसी वारा जेका बि आहिनि, उहे जेका अमलदार जेका हिन खां पैसा वठनि था, बिजली नाजाइज़ वेकिरो कनि था, असांजे मीटरनि जे मथां बिल किरनि था, इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, कानूनी कार्रवाई। ऐं ॿियो इहो टाउन जे हवाले सां गटर बटर इहा असांजो कमु, सिवरेज जो सिस्टम सही कयो आहे। असां ते हिते दफ़्तर साफ़ नथा मिलनि, बिजली जो बहिरान हिते आहे। असांजी उथूल तो दौलमती साईं असांजा पैसा ठाही वेठा आहिनि, असां ते पढ़ाई नथा। बिजली 4 महीना हूंदी, 5 महीना तो हूंदी आहे, इहो थिरा था लॻा पिया आहे। अवाम ते थपे असांजे दफ़्तर जो असांजे पाण जी मदद जो असीं पाण ठारायूं, ॿियनि ते मुर्सीअ ते न हलूं, थारा थी परेशान था थियूं। स्कूल पढ़ाइनि दौलमतीनि ते चइनि पैसा मथां त जेका पैसा ईंदा आहिनि उहे दौलमती त ठाही था असांजा थियनि। चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हिते कहिड़ा ख़ासि मसइला आहिनि? मसइला बि हिते तमामु घणा मसइला आहिनि। असां जेको ग़रीब आवाम आहे, जेके हर मसइले खां मुंझर हिकु त असांजे ॻोठनि में रोड हिकु बि न आहे। तंहिंखां पोइ गटर अहिड़ा फाटा आहिनि जेके असांजा निमाज़नि खां महरूम, पर नंढड़ा नंढड़ा जेके असांजा ॿचिड़ा तालीम खां महरूम, बीमारियूं अचे पहुचो। हाणे असां केतिरो करे केतिरो कयूं। असांजा आवाज़ कमिशनर DC से मां ख़ुदि मिलियो आहियां वञी, हिन सां जानमंद काज़ी साहिब सही असांजा मसइला हल कयो, असांजा रोड ब्लॉक न करायो। उहो न कयो जे असांजे मोड़े वारो क़ब्रस्तान तबाह करे छॾियो। ही चौकुनी हिकिड़ी वॾी शइ आहे। हाई कमिशनर आयो हिन जो पोलैंड जो, जेको हीउ को क़ब्रस्तान ॾिसी वरी वियो गोरा क़ब्रस्तान, उहो ॾिसी वञी चई वज़ीर आला खे, वज़ीर आला हाउस में, त यार हीअ त चौकुनी त सफ़ा कराए। ख़ुदारा ही पंहिंजे असां पंहिंजे विरसा विसारे तॾहिं हीअ असांजा पुराणा ॻोठ तबाह थी विया। जीअं ॾिसो मोड़ो विच में आहे न रोड में, छो बि ॿिनि विचनि जे मोड़े जी क़बर ई ख़तमु। ख़ुदा जो कसम कॾहिं चैलेंज आहे, हीअ चौकुंडी तबाह ईअं थी मोड़े जूं असांजूं क़बरूं तबाह कयूं अथनि। जॾहिं बि को वक़्तु आयो, हीअ त वीचारा ग़रीब ॿार काॾे वञनि, ग़रीब किथे पहुची सघंदा, हे मौसम ॿार पुॼनि केरु ज़िमेदार आहे? मां कमिशनर कराचीअ ताईं पहुची चुको आहियां, ज़ैदी साहिब ते, हीअ साईं असांजा मसइला हल कयो। उहे मूं वटि दरख़्वास्तूं पयूं, पर जॾहिं अमल थिए त हीअ शयूं रहनि, असांजा माण्हू सुठा वक़्तु कढनि। अच्छा, हीअ त तव्हांजे लाइ सहूलियतूं कोन हर शइ, पर हीअ जेको तारीख़ी क़ब्रस्तान आहे जंहिंजे पाण दरवाज़े ते बीठा आहियूं, चौकुनी क़ब्रस्तान, उन हवाले सां जीअं चओ था त हीअ बि तबाही हाल जो शिकार थी वेंदो। छो तबाह थींदो? मतिलबु चओ तरफ़ दीवार कोन्हे, वॾा चओ तरफ़ खुलियो आहे, अचनि था TT पिस्टल खनि था, मोबाइल फोन सभु कमु फुरियूं था वञनि, कंहिंखे सुकून जो वेहणो कोन था ॾियनि, का कुर्सी नथा छॾनि, पाणीअ जूं टांकियूं झोरियूं था वञनि। माना छा थींदो? छो न तव्हां गेट न हूंदी त छा थींदा? जॾहिं अॼुकल्ह हे अचे टैंकर बिठाइण, भाई मुक़ाम कहिड़ो परिया। मां मोड़े जो मिसाल तोखे छो ॾिनो? इन करे ॾिनो मां त मोड़ो असांजी वॾी तारीख़ हुयो।
माई कोलाची का कम ॻाल्हि पर रोड सो रोड ठही विया आहिनि तंहिंजे लाचारी साहब थियो ताजल बेस कुझु न थियो उहो बि ईअं थियो हे बि करे ईअं ई थियो त रोड ईंदी पुलिस सां सिधो रोड वञी फ्लेटनि खे पहुचंदो केरु आवाज़ उथारींदो जेको आवाज़ उथारींदो गोलियो खाजा हा न पैसो हूंदो त कमु आहे न न हिते गुज़िरियल साल जेको आहे सकाफ़त खाते जी वज़ीर जेको आहे सोसा सोईपली जो हिते त ऐलान त कयो हूंदो दीवारी कढराईंदा दीवार कढराईंदासीं चौकीदार भर्ती कंदासीं सभु चयो आहे मूं वटि लिखा था पर अमल न आहे न नोटिफिकेशन जारी आहे पर अमल फेशन जारी न आहे सभु नोट ईंदा अमल त मुहतरमा त वॾी ॻाल्हियूं कयूं हला असां हुनखे सिक्योरिटी साहिब जे अमल थिए न पुटु ज़िंदगी अमल सां आहे असां पंहिंजे माज़िन खे भुलिजाए मुस्तक़बिल रोशन न करे सघंदासीं जेसीं ताईं इंसान पंहिंजी मादीअ खे ॾिसंदो तेसिताईं मुस्तक़बिल रोशन न थींदो तॾहिं असां चङी तरह जहिड़ी पंहिंजी पोयूं माज़ियूं ॾिसूं 500 साल छा हुननि जा हथ आहिनि अंग्रेज़ चवंदा आहिनि जेकॾहिं असांखे हुजे त असां कंहिंखे शीशे में रखूं असां वटि तबाही बिल्डिंगूं बनायूं माना पंहिंजा रोड छो था बंदि कयूं यार छो था बंदि कयूं हीउ विरसो आहे दाराहिनि ते रहम कयो हिन मौसमनि ॿारनि ते असांजे मज़लूमनि ते रहम कयो हुननि खे खिचूं जुटाए ॾियो स्कूल वञनि को निमाज़ी निमाज़ पढ़े को मस्जिद में वञे त सुकून सां वञे को रोड सां अचे त को सुकून सां अचे न हिकिड़ो 2 रुपयनि जे लालच असां पंहिंजा घर तबाह कयूं छो ढकड़ा बि खणी ख़तमु कयूं छो कयूं उहो त तव्हां त ठाराईंदो पर असां छो था पाण ॻोठाणनि जो कमु आहे त हुन ते कंट्रोल कनि भई तो गॾु भॻो छो आहे भॻो आहे त हुनखे गलीअ में महले वारा वठनि भई बसि मुंहिंजो कमु थियो त मुंहिंजी पीर पुॼाए पोइ ॿिए खे लाइ ॾिसंदो ईअं न थी चौकुंडी पे मुलाजिम है? हाँ जी मैं चौकुंडी से 30 साल से मुलाजिम जो होना है शहरिया पहले नहीं सी। यहाँ पर हम देख रहे हैं कि दीवारें टूटी हुई हैं लोगों को कोई रोकने वाला नहीं टांकीज जैसे बाबा ने बताया कि वो पानी की टांकीज उसको तोड़ रहे हैं कुर्सियाँ लेके जा रहे हैं यहाँ पर इतने लेके नहीं जा रहे कुर्सियाँ तोड़ देते हैं लेके नहीं कोई भी जाता भी चारे पास मोटरसाइकिल आ जाता जिधर से दिल किया लेके कोई शह नहीं है किधर से कोई जाता जिधर से कहे था दिल चाहे आन के बढ़ गया ये बात कर रहे हैं बाबा। तो आप क्या कहेंगे? मैं ये कहता हूँ इसकी चारदीवारी होनी चाहिए इसको साफ सुथरा रखना चाहिए इधर न्यू कब्र नहीं होनी चाहिए ये टाउन बन गया इसकी वजह ना न्यू कब्र बहुत बन लग पई ये नहीं होनी चाहिए इसमें जितना पुरानी कब्र हैं वही होनी चाहिए इसके अंदर। मेरी ये गुजारिश है हुकूमत को इसको ऐसा रखें जितना हार्ट गैलरी बनवाई है ना इस्लामाबाद में इसको भी ऐसे रखें भी हार्ट गैलरी तरह इसको रखें भी ये तरह सिंध की सकाफत है इसको दुनिया देखने आएगी। या हाणे लाइन विधो अथनि लाइन विझण में गटर जो विच में उते ॾिसे थो खलो अथसि झरियो पियो आहे हाणे हिननि खे सीमेंट कतिरो बि न आहे ईअं पिया आहिनि बजरी जो नालो ई न आहे पाइप ॾिस वॾो मेन लाइन इहो ई आहे पाइपनि हे 9 इंच जा आहिनि हे सुभाणे वरी बि बंदि थी वियो असांजे लाइ उहो ई अचो गली में अॻे हल उते तोखे ॾसियां सॼो पाणी घरनि जे अंदरि गटर जो वञे थो ना पोइ हिन हवाले सां तव्हां उन्हनि खे चयो त बाबा हीअ जेके आहिनि सो ख़राबु चयोसीं सर 100 दफ़ा हिकु दफ़ा न चयोसीं उन अफ़सर खां फ़ोन करायोसीं ॻाल्हि मञनि त ठेकेदार को ॻाल्हि मञण लाइ तयारु ई न आहे न पोइ तव्हां हीअ हलण जे हवाले सां त हीअ नाणी जो हीअ माना मुदे ख़ारिज आहिनि बेकार आहिनि त पोइ चयोसीं न ॻाल्हि मञनि कोन पिया अगरि ॻाल्हि मञनि त पोइ सही आहे ॻाल्हि मञनि कोन पिया जीअं चवनि था न त बसि सही है क्या करे हाँ पोइ कंहिं हितां जे चूंडियल नुमाइंदे ॾे वियो त असांजी दरख़्वास्त खां पोइ तव्हां अमल त कयो था पर उहा दरख़्वास्त किथे आहे दरख़्वास्त ॾिनोसीं सही खे चयो उन अफ़सर जो टेलीफोन नंबर खणी आयासीं उन्हनि सां ॻाल्हायोसीं सभु मिली जुली ईअं कमु करनि था जंहिंजो सिफ़ारिश थी मथे उहो थुक बुझो करे वरी पंहिंजो ठाहिनि था जेको ग़रीब हूंदो न उन जे लाइ का शइ न आहे गली आहिनि सभु पंजाबी बुकटी मौला चयो हिकिड़ो ई आहे हिते हाणे मूंखे ख़ुदा पंहिंजो ताक़त ॾिनो त मां पंहिंजो हिते विझरायां त ठीकु हाणे पंजाबी खे ॾिस सॼी घर जे अंदरि गटर जो पाणी पियो पीअण जो पाणी सही के चओ उन खां अलावा पीअण जो पाणी जेको आहे उहो बि असांजी गटर जो पाणी अचे थो पीअण जो पाणी जो धप अहिड़ो अथसि सफ़ा पेशाब जो धप अथसि ज़ुल्म आहे छा आहे
जहिड़ो को घर आहे हिते हाणे असांखे ॾेखारी दो। हाँ हल तोखे घर ॾेखार। नाज़रीन पाण हाणे हिन वक़्तु उन चाचे सां गॾु बीठा आहियूं जिन चयो त असांजे घरनि में बि पाणी वञे थो। उहो असां तस्दीक था कयूं त वाक़ई पाणी वञे थो, नथो वञे। उन खां पुछूं था चाचा किथे माना ही तव्हां चयो था त घर आहे? अब हे घर आहे ॾिसे तो तव्हांजो अखियुनि जो हालो आहे, भली तव्हां तस्वीर बि कढे सघो था। घर जी अंदरि गटर जो पाणी बीठो हाणे गटर जो पाणी घर जी अंदरि बीठो आहे, तव्हांजो अखियुनि जो आॾो। सचा कूड़ा सभु तव्हां हिते पाण ॾिसो था। हे साम्हूं आहे, हे तुंहिंजे पेरनि जो हेठो आहे, हे घर आहे, हो दरवाज़ो आहे, हो औरत अचे थो ॾिसे थो। जीसरे में नंढड़ो मंढो हिकु महीना हलणी था अचनि पिया। हेतिरी वॾी घिटी आहे, हिन में 12 इंची सभ में पियल आहे। हिन में जेको आहे त पाणी निकिरण जो को माना मसइलो ई हल न थींदो। सॼे पाड़े वारा वरी उहे ई माना उहे दाड़ कंदा वठंदा। इन करे असां लिहाज़ा हुकूमत खे इलाज कयूं था पिया त असांखे बि जेको सही तरीक़े सां लाइन ॾियनि ऐं तव्हांखे घुरायो अथई मीडिया वारनि खे त असां सां थोरी हेल्प करे असांखे माना मौले जो मसइलो हल करे ॾियनि। महिरबानी सर। ऐं ॿियो जेको असांखे वरी हिकिड़ी ॿी शिकायत मिले थी त पाणी जेको आहे उहो पीअण जो बि साफ़ु कोन्हे को। इहा ॻाल्हि केतिरे क़दुरु सही आहे? गटरनि जो पाणी ऐं हो पाणी हे अगरि मेन लाइन हिननि विधी आहे त उन में 4-4 लाइना माना भिक था पियल आहिनि, सॼियूं माना भॻी पियूं आहिनि, तव्हांजे साम्हूं पियूं आहिनि। हिन जाइ ते ॾिसी करे तव्हां माना ॾिसी था सघो पिया त हिन में जेको पाणी आहे मिक्स थो अचे पियो असां हे हिन जे तव्हांजे हे ॾिसो हे साम्हूं तव्हांजे साम्हूं पियो आहे। हे लाइन भॻल आहे, गटर सां मिक्स आहे। पाणी लेन भॼी पियो, हुन सां गॾु मिक्स करे हलिया विया आहिनि। इन न जो उनखे बंदि कयो, उनखे मिस्त्री को घुरायो, उनखे अलॻि करे अचो न, हुन सां गटर सां गॾिया विया आहिनि। इन जे करे जेके पाणी अचे थो माण्हू गटर वारो पाणी अहिड़ा पिया आहिनि। अब हमें ये बताएं कि हम यहाँ पर शिकायत सुन रहे हैं, ऐसे ही मर्द के बातें बना रहे हैं कि पानी जो है गटर का वो पीने के पानी के साथ मिल गया, ये सच्ची बात है? नहीं, ये तो सच है कि गटरों का पानी मिक्स हो रहा है बीच में। तो ये गलियों की हालत तो पहले देखें कि किस तरह की। हमारी गली तो बहुत ही ख़राब है, एक लाइट का भी मसला है। लाइट भी हमारी सारी कट गई है इधर से। हम चाहते हैं कि ये पूरी गली में खंबे लगाएं और बिजली चालू करें। और गटरों का देखें तो छोटी छोटी लाइनें डाली हुई हैं इन्होंने, पानी निकलता नहीं, 2 दिन के बाद ये बंद हो जाएंगे। ये हम चाहते हैं कि हमारी गलियां साफ़ सुथरी हों। दूसरी बात ये है कि कोई अच्छे स्कूल हमारी गोठ में बने यहाँ पे। अच्छा, यहाँ पर स्कूल नहीं है? नहीं ना, कोई अच्छा नहीं है, प्राइवेट स्कूल है। इतनी फीसें ले रहे हैं, पढ़ाई कुछ है ही नहीं है। हाँ, फिर पढ़ाई कुछ भी नहीं है। हम ये चाहते हैं कि हमारी गोठ अच्छे से अच्छी बने। ये हालत तो देखें हमारी गोठ की कैसी है, हमारी गली पहले देख लें कि कैसी है। ये सेहत की बुनियादी सहूलतें कोई भी नहीं है। कौन सी सहूलतें? कोई भी नहीं। सेहत की भी कोई सहूलतें नहीं, हमें प्राइवेट हॉस्पिटलों में जाना पड़ता है। हम चाहते हैं कि ये सब कुछ हमें सहूलतें इधर दी जाएं बस। का पानी सही नहीं आ रहा है बिल्कुल। गटर का पानी भी एक साथ आता है बीच में, और ये गटर लाइन आए दिन बंद रहती है, कोई पूछने वाला नहीं है। गलियों की हालत देख लें, बच्चे हमारे इसी गंद में मतलब के परवरिश पा रहे, कोई सहूलत नहीं है यहाँ। आते तो हैं, बातें करते चले जाते हैं, कोई इस पे मतलब के अमल नहीं करते। अच्छा, बच्चे आपके तालीम करा रहे हैं? नहीं कर रहे तालीम। जब स्कूल ही नहीं है तो तालीम क्या करेंगे? नहीं है स्कूल भी, बच्चे कामों पे छोड़े हुए हैं। स्कूल हाँ 1-2 स्कूल है, लेकिन फीसें इतनी है कि अभी देखें जनवरी चल रही है और 6ठे और 7वें महीने की फ़ीस इसी महीने में मांग रहे हैं। ज़ाहिर है हम खुद मेहनत मजदूरी करते हैं, वहाँ प्राइवेट स्कूल है, लेकिन मेहनत इतनी नहीं है। बच्चों से हमारे से पीछे ABC सुने वो भी उनको नहीं आएगी। अच्छा, आपके यहाँ जो है वो सेहत की सहूलतें हैं? कोई अस्पताल है? नहीं है, कोई हॉस्पिटल नहीं है। प्राइवेट हॉस्पिटल है, सही है, अगर दवाई दी अच्छी तो सही है, तुक्का लग गया, वरना वही रोज आए दिन जाना पड़ता है हम लोगों को। कोई सब बच्चों के लिए कोई ग्राउंड नहीं है, कोई सहूलत नहीं है हमारे बच्चों के लिए यहाँ पे। हमारे घर पे तो गटर का पानी घुसा हुआ है। हमारे 24 घंटे ये गली, हमारी गली तो देखो पहले, फिर आके ना को बच्चों की सहूलत है, वो ही बता रहे हैं कि ना को बच्चों की सहूलत है। ना जब महंगा 100-200 रुपये से क्या बनता है, ना कोई वो कारोबार है, नहीं कोई सहूलियत, कुछ भी नहीं है। बस ऐसे पानी पीने का भी साफ नहीं है, गटर का पानी लाइन में घुस जाता है, वो गटर का पानी आता है, साफ पानी है ही नहीं है, बदबू आता है। हमारे घर पे तो ज्यादा देखो जाके इतनी बुरी हालत बनी हुई है। हमारी गली की हालत देखो, हमारे घर की हालत देखो। ये आपके घर में गटर का पानी भी आ रहा है, पीने का पानी भी, दोनों साथ हैं, फिर सेहत के हवाले से आप क्या समझती हैं कि कोई तंदुरुस्ती नाम की कोई चीज़ होगी? नहीं जी, कोई नहीं है, सब बीमार पड़े हैं, बच्चे भी बीमार पड़े हैं, जुल्ला मोशन लगे हुए हैं, इनको उल्टियाँ लगी हुई हैं इनसे पानी के गंद से।
तो कोई किसी को मीन के इस किस्म की कोई आपने एप्लीकेशन की है कि दरख्वास्त दी है कि ये हमारी कंडीशन है, बच्चे हमारे बीमार पड़े हैं, गटर नाले जो है हमारे घर में आ रहे हैं, पानी के साथ मिक्स हो रहे हैं, वो पानी और गटर का पानी? कितनी दफा बोला है, कोई सुनता ही नहीं है, कोई सुनाई नहीं होती है यहाँ की, तो कोई नहीं डालता नहीं है। जी नाज़रीन, तव्हां चौकुंडी जे हवाले सां जेके बि उनजे वट पासे में भर पासे में ॻोठ हुआ, जेके इलाइक़ा हुआ, उते जेके आहिनि सो तव्हां मसइला ॿुधा माण्हुनि खां, संदन जेके मसइला आहिनि संदन ज़बानी ॿुधा। ख़ासि तौर ते तव्हांजो मसइलो इहो आहे त गटर नाला जेके आहिनि उहे घरनि में गाए पिया आहिनि, पीअण जे पाणी सां गॾु उहे शामिल थी विया आहिनि। जॾहिं माण्हू पीअनि था पिया, जीअं आख़िर में अम्मा असांखे ॿुधायो त हिते जेके आहिनि सो संदसि घराणे जा जेके आहिनि सो केतिरा ई ॿार या ॿिया माण्हू जेके आहिनि सो बीमार पिया आहिनि हिन गंदे पाणी वापराइण जे करे। न रुॻो हिते सिहत जेको आहे सो उन ते क्वेश्चन मार्क लॻल आहे, ॿारनि जी तालीम ते लॻल आहे, पीअण जे साफ़ पाणी ते आहे, उन खां सवाइ बिजली जी अख बूट आहे, ऐं उन खां अलावा गटर नाला ऐं सेवरेज सिस्टम मुकमिल तबाह आहे। हुकूमत खे घुरिजे त हिन चौकुंडी जेको माना असांजो तक़रीबन केतिरनि ई 100 सालनि जो जेको माना हिकिड़ो असासो आहे, क़दीम क़ब्रिस्तान आहे, उनजे जेके वट पासे में घर आहिनि उन्हनि खे न रुॻो बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि, पर उन सां गॾोगॾु जेको ॿियो माण्हुनि जी जेका डिमांड आहे, जेका घुर आहे, उहा बि हिकदमि पूरी कई वञे। ऐं ॿियो जेको चौकुंडी क़ब्रिस्तान आहे, जंहिं लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़ा ऐलान थींदा रहिया आहिनि त उनखे भित कढाई वेंदी ऐं उन खां सवाइ उते सफ़ाई जो निज़ाम बहितर कयो वेंदो ऐं छुड़वाग ऐं वात ॻाढ़नि छोरनि खे उते रोलाक जेको आहे सो माना उन्हनि खे कोन छॾियो वेंदो ऐं उते जेका मोबाइलियूं फुरूं ऐं ॿियो कुझु जेके धंधा थियनि था उहे करणु कोन ॾिना वेंदा। उन हवाले सां सभिनी ॻाल्हियुनि खे साम्हूं रखी करे हुकूमत खे तुर्त उपाउ वठणु खपनि ऐं हंगामी बुनियाद ते चौकुंडी क़ब्रिस्तान जे वट पासे में जेके ॻोठ वासी आहिनि उन्हनि जूं जेकी बि डिमांड्स आहिनि उन्हनि खे हल करणु खपे। इन दुआ ते नाज़रीन जिते हुजो ख़ुशि ऐं सलामत हुजो। कैमरामैन अहसान सजनानी सां गॾु पंहिंजे प्रोग्राम जे मेज़बान राय बपड़ खे ॾींदा इजाज़त, मोकिलाणी न आहे। साथ सलामत, सिंध सलामत।